एमटीएस यूनिस एमए प्रीवियस जो सेकंड पेपर जॾहिं सेकंड इकाई आहे सैलाब ज़िंदगीअ जो, जिन जा राइटर आहिनि पोपटी हीरानंदाणी जी। उन्हनि मां हिकु सुवालु ईअं ईंदो आहे, सैलाब ज़िंदगी जो नावेल हिकु मनोवैज्ञानिक नावेल आहे, मिसाल ॾेई सम्झायो। मनोवैज्ञानिक नावेल उनखे चयो वेंदो आहे जंहिंमें कंहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं अचनि जिन जे असांजे मन जी भावनाउनि जी अंदरि तह ताईं पहुचनि, यानी उहे ॻाल्हियूं जेके पंहिंजे मन खे छुही वञनि ऐं पाण सां रिलेटेड लॻनि। सैलाब ज़िंदगी जो नावेल बि हिकु मनोवैज्ञानिक नावेल आहे। हिन में सिंध जी यादि सां गॾोगॾु के अहिड़ियूं ॻाल्हियूं ऐं वाक़िया कमु आंदा विया आहिनि जे असांजे मन जी तारुनि खे झुंझलाए थी छॾनि। जॾहिं हिन नावेल में गंगा सिंध जी यादि जो वर्णन थी करे त असांजी दिलि में केतिरी न पीड़ा उत्पन्न थिए थी त कीअं हू सिंध छॾे हिंद में लॾिजी आया आहिनि। सिंध में नंढनि वटि इज़त ऐं वॾनि वटि सिक हुई, ग़रीबनि वटि ईमानदारी ऐं शाहूकारनि वटि ग़रीबनि निवासी, पढ़ियल वटि अकुल हो त अनपढ़ियल वटि किसा ऐं कहाणियूं। पर हिते जी ॻाल्हि ई कुझु ॿी आहे। हिते त रस्ते ते ॿोली ॿुधणु नथी अचे, हींअर पियो हले त सभु धार थिया पिया आहिनि। हिकु गांव ॻोठाणे जी ज़िंदगी ऐं हिकु शहरी ज़िंदगी में तफ़ावत थींदी आहे। हींअर पियो हले सभु धार पिया लॻनि, वॾनि वटि इहो ॿुधणु पियो अचे त विद्वान त वॾनि मरी करे हुननि लाइ जहान छॾियो आहे ऐं असीं त सभु जीअरे छॾे रहिया आहियूं। हू पंहिंजो सभु हिन में इहो ॿुधायो वई कि वॾा अगरि मरी विया तॾहिं हुन दुनिया छॾे छॾी, असां त जीते जी पंहिंजी दुनिया जेका वसाई हुईसीं उहा सिंध में छॾे आयासीं। जंहिं में कंहिं सां सुख जो इज़हार न करे सघूं ऐं न वरी दुख जी को सॉल्यूशन था हुन में ॻोल्हे सघूं। असांजी ॾिसंदे दुनिया लुटिजी वई त ऐं असीं कुझु न करे सघियासीं। असांजा पंहिंजा असांखां जुदा थींदा विया ऐं दारियुनि सां समझोतो करण लाइ मजबूर थी वियासीं। सैलाब ज़िंदगी जो नावेल जा जेका तत्व पहलू असांजे मन खे असांजी भावनाउनि खे छूहनि था उहे आहिनि। पहिरियों आहे गंगा जो किरदारु। गंगा जे मन में अरमान, उमंग ऐं ख़ुशियुनि खे रोकण जो जेको कमु कयो आहे उहो ईअं थो महसूसु थिए ॼणु गंगा जी चरित्र असांजी अखियुनि जे साम्हूं थी रहियो आहे। ॿारनि वटां मिलियल बेइज़ती गंगा कीअं थी बर्दाश्त करे, ॼणु ईअं थो महसूसु थिए गंगा पंहिंजे मन जी ख़ुशियुनि खे दफ़नाइण लाइ पंहिंजे सीने में हिकु भारी पथर रखे छॾियो हुजे। गंगा जा 2 ॿार आहिनि, तिन में हिकु धीअ त इंटरकास्ट मैरिज शादी थी करेसि ऐं हुनखे सिंधी नुंहं जी ॾाढी इच्छा हुई कि मुंहिंजी नुंहं आहे न सिंधी कास्ट जी हुजे, पर हुनजे नुंहं जे अचण खां पोइ हुनजी ज़िंदगी ॾाढी बदिलजी थी वञे। हूअ पंहिंजे सहुरे ऐं हुनजी नुंहं पंहिंजे सहुरे ऐं ससु खे ईअं रखंदी हुई जीअं घर जा नौकर आहिनि, जेका स्थिति पाण कंहिं न कंहिं पिक्चर्स में ॾिसी चुका आहियूं कि के नुंहरूं घर खे स्वर्ग ठाहिण खां बजाय हुन नर्क करे छॾींदियूं आहिनि ऐं हुननि वॾनि जी ज़िंदगी नर्क खां बि बदतर करे छॾींदियूं आहिनि। त गंगा ऐं उनजे घोट जी ज़िंदगी बि उनजी नुंहं अची करे अहिड़ी थी करे छॾेसि। पंहिंजे सीने ते हिकु भारी पथर रखे छॾियो आहे। संदसि 2 ॿारनि इंटरकास्ट मैरिज कई, पर हिन थोरी बि दुख न कयो। हिननि खे ॾिसी पई ठरे जेतोणीकि संदसि खे सिंधियुनि सां प्रेम हो, पर ॿारनि जी ख़ुशीअ में ई पंहिंजी ख़ुशी सम्झी ऐं उहा छा ममता ऐं करुणा जी भावना न आहे। गंगा एतिरे क़दुरु पंहिंजे अरमाननि जो गलो घोटे छॾियो जो संदसि ॿार हिन खे हिकु हिंदी फिल्म खे ॾेखारणु न पसंदि कनि, बीफ न खाइण लाइ सबूत था घुरनि।
जेके अॼुकल्ह जा ॿार वॾा ई गवर्नमेंट कॉलेज में या इंग्लिश, हालांकि जेको इहो चलन त हली वियो आहे कि पाण पंहिंजे ॿारनि खे कॉन्वेंट स्कूल में पढ़ाइण जी कयूं था, पर उन खां पोइ कुझु ॿार पंहिंजी संस्कृति सभ्यता खे भुलिजी था वञनि। तीअं ई गंगा जे उनजो ॾेखारियो अथई कि गंगा जे ॿार अगरि पंहिंजे ॿारनि खे बीफ खाइण लाइ रोकींदी हुई त उनजा ॿार उन खां सवाल पुछंदा हुआ कि असां हीअं छो कयूं। नावल पढ़ंदे महसूसु थियो त अॼु जे नौजवान खे सॼो अकुल अॼु जे नौजवाननि खे ई आहे। हू पंहिंजे माइटनि जी ख़ुशीअ जो ख़्यालु ई नथा कनि ऐं नए ज़माने जा ॿार लेखिका जी किताब जे अनुसार अॼु जा ॿार माइटनि जे अनुसार न हलनि, पर माइटनि खे ॿारनि जे अनुसार ऐं वक़्त सां सुलह करणी थी पवे। गंगा जे किरदार जी बेबसी लाचारी ॾिसी असांजी दिलि असांखे सोचण लाइ मजबूर थी करे त नाविल में हिकु तरफ़ त शादीशुदा औरत जो वर्णन कयल आहे त गंगा जे पतीअ लच्छू कुझु वक़्तु हथनि खां निकिरी थो वञे। गायत्री ऐं गंगा जे वीचारनि जी ॾे वठ थी ऐं वरी गंगा ऐं लच्छूअ में समझोतो थिए थो, पर ॿिए तरफ़ हिकु कुंवारी छोकिरी गुलीअ जी हालति असांजे साम्हूं अचे थी। तॾहिं असांखे दुख महसूसु थिए थो त कीअं न हिकु कुंवारी छोकिरी पंहिंजे ख़ुशी ऐं अरमान खे छॾे करे पंहिंजे भाउ जी ज़िंदगी सुधारे थी, पर भाॼाई हिन जे अरमान जो गलो घोटे थी छॾे। इहो सभु ॼाण पवंदे असांजी दिलि जूं तारूं जगजोड़जी थियूं पवनि। गुली कीअं पंहिंजी परवाह न करे पंहिंजे भाउ खे डॉक्टर बणायो, पर संदसि ज़ाल उन ते पंहिंजो हक़ जमाए थी। गुलीअ जे भाउ जे साम्हूं हू पंहिंजे पीउ माउ खे ग़लति लफ़्ज़ थी ॻाल्हाए, यानी पंहिंजे ससु सहुरे खे। इहो सभु पढ़ंदे इंसान जी दिलि ते करारी चोट थी लॻे त ख़बर गुली रवई आहे जीअं त माली बगीचे खे पाणी ॾेई उन जी संभाल कंदो आहे, पर ॿियो शख़्स हुन बगीचे जे गुलनि खे पंहिंजो पेरनि हेठां लताड़े त उन वक़्तु मालीअ जी दिलि ते केतिरी न चोट रसंदी। अहिड़ी चोट गुल ऐं गुलीअ जी माउ खे लॻी हुई। जॾहिं गुलीअ जी जेका भाॼाई हुअसि उहा गुलीअ खे हिकु खंड जी ॿोरी सम्झी करे केवल किनारे करे रखे थी छॾे ऐं हूअ हुनजी इज़त कोन कंदी। हुन पंहिंजूं ख़ुशियूं सभु त्यागे करे जॾहिं हुनजी शादी थियण वारी त हुन दहेज पियो घुरनि। हुन खां त चयईं कि दहेज उते न ॾेई पंहिंजी शादी न कयईं, कुंवारी रही ऐं उहो पैसो हुन पंहिंजे भाउ जी पढ़ाईअ में लॻायो, हुनखे डॉक्टर ठाहिरायईं। पर उनजी भाॼाईअ जे अचण खां पोइ हुनजी ज़िंदगी नर्क थी वई। गुलीअ जी माउ जे अॻियां उनजी नुंहुं पंहिंजी संदसि जी धीअ जी हेॾी बुराई कंदी हुई, घटि वधि ॻाल्हाईंदी हुई ऐं पंहिंजे मुड़ुस जे कमाईअ ते केवल हू ख़ुदि जो ई हक़ु सम्झंदी हुई। उहो भुलिजी वई इन ॻाल्हि खे त अॼु हुनजी निणान ई एतिरी महिनत कई जिन जे चकर में अॼु हूअ एतिरो सुखी आहे। हिन में गंगा जा 3 ॿार आहिनि, नीलम, हरेश ऐं सुएर। गुली हुनखे माउ खे थी लॻे गंगा जो पुटु हिकु सिंधी छोकिरीअ सां शादी करे त गंगा पिणु ख़ुशीअ में पागल थी वञे ऐं हिन खे छा थो मिले, ॿुढा आश्रम। बुढ़ापे में सॼे घर जो कमु गंगा ऐं लच्छू कंदो हो, पर लच्छूअ जे गुज़ारे वञण खां पोइ संदसि ई पुटु हिकु ॼणे जो बोझ बर्दाश्त नथो करे सघे ऐं हिन खे ॿुढा आश्रम में रहणो थो पवे। छा गंगा लाइ इहो दुख काफ़ी न हो जो हिन खे जनम ॾींहं जी बांसी मिठाई खणी थो अचे। उन वक़्तु गंगा जो चहिरो आंसुनि सां तर थी वियो, पर ॿाहिरां ख़ुशी ज़ाहिर करे सम्झाए थी वॾी मच्छी त हर कंहिंखे सिवाय, पर वॾो माइट कंहिंखे न। इहा ई स्थिति अॼुकल्ह घणनि ई घरनि में आहे त हिन खे पंहिंजे अॼु जे वक़्त सां रिलेटेड करे पाण गंगा खे ॿुढा आश्रम में ई थी यादि अचे त सोचे थी कि मूं मुंहिंजी नानीअ जी माउ बि ॾिठी हुई। हूअ सदाईं पई चवंदी हुई, बाबा
वॾी मच्छी त हर कंहिंखे सीबाए पर वॾो माइट कंहिंखे न सीबाए। उन वक़्तु जेके वॾनि जेके ॻाल्हियूं चयूं हुयूं उहे अॼु सिद्ध थियनि पियूं। ऐं गंगा बि अॼु जी ज़िंदगीअ सां रिलेटेड ई ही नॉवेल कयो आहे, जंहिंखे पढ़ण ॿुधण सां पंहिंजे मन खे एतिरी थी गंभीर चोट लॻे जो कुझु चई नथो सघे। कंहिंखे बि नसीब आहे। हीअ त ज़िंदगी नदी मिसाल आहे जंहिंमें हमेशह पहण हलंदी थी रहिजे, तीअं मुंहिंजी ज़िंदगी हलंदी रहंदी। पर वरी बि मुंहिंजे ॿारनि खे त कोसी कोसी वाओ न लॻे। इहा ममता सां भरियल ॻाल्हियूं हिन खे ज़ीनत रूप थो ॾिए। गंगा गंगा गायत्री लच्छू सिंध जी यादि व ॿारनि जो माइटनि सां बुरो व्यवहार ॾिसी चई सघूं था त सैलाब ज़िंदगी जो हिकु मनोवैज्ञानिक नावेल आहे। हिन नावेल में पहिरें वारे चैप्टरनि में हो कि कीअं हू पंहिंजो सिंध छॾे अचनि था, उनखां पोइ केतिरियूं परेशानियूं झेलनि था, जोधपुर रहनि था, उनखां फिर जोधपुर मां बॉम्बे अचनि था, कॉलेज जी ज़िंदगी अथसि। ऐं हिन में ॿियो बि आहे कि औरत जी दुश्मन, शायदि इहो पहाको हिन सां ई ठहियो आहे। स्त्रीअ जी लाचारी, बेवफ़ा पतीअ जो ॾेखारियो अथई कि गंगा जे हूंदे उनजो पति गायत्री जे चुंगुल में फसी गायत्री जे पुठियां थो रहे ऐं गुली घर ठाहियो पर उन घर में ई उनजो अधिकार न आहे। कुंवारी छोकिरियुनि जो ॿुधायो अथई कि कुंवारियुनि छोकिरियुनि जी ज़िंदगी कहिड़ी थी वञे।